बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा व्यूवर्स अज असी सिंधी अल्फ़ाबेट जी विच वारी सूरत शिकिल लिखण सिखंदासीं। प्यारा व्यूवर्स जी असांखे ख़बर आहे त अखरनि मां लफ़्ज़ ठहंदा आहिनि। लफ़्ज़ ठाहिण में अखरनि ऐं उन जी सूरतुनि जो ख़ासि इस्तेमालु हूंदो आहे। जीअं असां सालिम अखर अॻ में पढ़ी आया आहियूं, अल्फ़क बेबदक ये यके ताईं, सही। उन जो हिकु ख़ासि इस्तेमालु आहे ऐं उन जूं सूरतूं मिसाल जे तौर ते मुंड वारी शिकिल, विच वारी शिकिल ऐं आख़िर वारी शिकिल। असीं मुंड वारी शिकिल ऐं आख़िर वारी शिकिल पहिरियों पढ़ी चुका आहियूं। अॼु असीं विच वारी शिकिल या विच वारी सूरत जे बारे में लिखणु सिखंदासीं। जी असांखे ख़बर आहे त जीअं अल्फ़क आहे, हाणे अल्फ़क जी विच वारी सूरत न थींदी आहे, हिन जी आख़िर वारी सूरत थींदी आहे, सही। जीअं बेबदक आहे, बेबुक, बेभित। हाणे इन जी जेकी आहे त विच वारी सूरत थींदी आहे। जीअं असीं हिन में हिकिड़ो मिसाल लिखियो आहे बेबदक। हाणे असीं विच वारी सूरत लिखणु कीअं सिखंदासीं? असां पहिरियों थोरी लीक टुकड़ो कढंदासीं, पोइ जेको अखर हूंदो जीअं बेबुक आहे उहो अखर जेको आहे त असीं अधु करे लिखंदासीं, सही। हाणे ही बेबुक जी सूरत ठही वई। अहिड़ी तरह बेभित जी सूरत हीअं थींदी, टे तारे जी ईअं, टे थेले जी ईअं, टे टोपीअ जी ईअं, टे ठूठ जी बि अहिड़ी तरह, से सवाब जी बि अहिड़ी तरह ऐं पे पग जी बि अहिड़ी तरह। फॉर्मेट असांजो इन ई तरीक़े सां हूंदो। बाक़ी बेबदक खां वठी पे पग ताईं जेके नुक़्ता आहिनि, जीअं बेबदक जो, बेबुक जो, बेभित जो जेके जेतिरा नुक़्ता आहिनि, बसि उहो असीं हिन फॉर्मेट जेको आहे त असीं इनपुट कंदासीं। हाणे इहे बेबदक खां वठी पे पग ताईं जेको आहे त इन जी सूरतूं ठही वियूं। पे पग खां पोइ जीम जुती, जे जिभ, मुञ चे चंड, छे छटी, हे हेजम, खे खचर। हाणे उन जी बि सूरत हिन ई तरीक़े सां ठहंदी। हाणे ॾिसो, असां अॻ में इन तरीक़े सां लिखंदासीं ऐं उन खां पोइ असां अखर मेंशन कंदासीं, सही। अचो त इहो बि लिखूं। जीअं मुञ, चे चंड, ऐं छे छटी, हे हजम ऐं हे खचर। ॾिसो, फॉर्मेट हिन जो हिन तरीक़े सां ई आहे। अॻ में असीं लीक टुकड़ो ॾेई पोइ असीं उहो अखर लिखंदासीं, सही। हीअं बि लिखंदा आहिनि के माण्हू, हीअं बि लिखंदा आहिनि, सही। ॿई फॉर्मेट सही आहिनि। भले असीं हिनखे हीअं तरीक़े सां लिखूं बि सही आहे, हिन तरीक़े सां लिखूं त बि सही आहे, हिन तरीक़े सां लिखूं त बि सही आहे, हिन तरीक़े सां लिखूं त बि सही आहे। इन जो को ख़ासि फ़र्क़ु न पवंदो, सही। ऐं हेॾा जे झिरकी, झिरकीअ जी जेकी विच वारी सूरत आहे, छिकल आहे, उहा ई ईअं ई लिखिबी, जे झिरकी, ऐं उन खां पोइ दाल दर, दाल धोबी, दाल ॾेडर, डाल ड्रेल, ढाल ढगो, ज़ाल ज़रो, रे रेल, रे माड़ी, ज़े ज़ंजीर। हाणे इन्हनि जी बि विच वारी सूरत असां पहिरियों लीक टुकड़ो असीं लिखंदासीं, उन खां पोइ दाल दर ॾींदासीं, सही। हा, फॉर्मेट हिन जो बि इन ई तरीक़े सां आहे। पोइ जेके जेतिरा नुक़्ता, जीअं दाल दर खे नुक़्तो कान्हे, दाल धोबीअ खे 2 नुक़्ता आहिनि, उहे असां ॾींदासीं। दाल ॾेडर खे दाल ड्रेल, ढाल ढगो ऐं ज़ाल ज़रो, रे रेल, रे माड़ी ऐं ज़े ज़ंजीर, सही। हाणे ॾिसो, जीअं अल्फ़क खां असीं उनखे हिन सूरत में लिखूं था। ऐं सीन सीटी ॾिसो, असीं इनखे अॻ में लीक टुकड़ो ॾिनो आहे ऐं उन खां पोइ असां सीन सिटी, जंहिंमें असां घणियूं वॾियूं ॾिनियूं, 3, हिकु असां हीअं लिखियोसीं, ॿियो हीअं, उन खां पोइ 3 हीअं कयोसीं, सही। अहिड़ी तरह शीन शीं बि असां हीअं लिखंदासीं। स्वाद सूफ़ बि असां हीअं लिखंदासीं। ज़ुआद ज़ईफ़ बि हीअं लिखंदासीं। तुए तोतो बि असीं हिनखे अड़ी करे पोइ हीअं लिखंदासीं। ज़ुए ज़ालिम बि हीअं। ॾिसो, एन विच वारी सूरत में असीं एन खे ॾिसो, असां अॻ में हीअं लीक टुकड़ो कढी पोइ एन हीअं, सही आहे। इन उन खां पोइ गैर ग़ालीचो, मथां टुको, थे फानूसो, थे फीथो, काफ कलम, ॿी
काफ़ किताब खे खट ही अड़ीअ सां हिनखे वधाए वञींदासीं हेठि कोई लिखंदासीं बसि। गाफ गध पे गहूं घे घोड़ो ने सिंह लाम लकड़ो अड़ी ॾेई लाम लकड़ो लाम लकड़ो मीम मस मूं नथ णूण वण वाव वाडो ली का टुकड़ो ॾेई करे थोरो ऐं हे हाथी अलफ नंढड़ो या हमज़ो सही असीं ही फॉर्मेट लिखी करे मथां हमज़ो नंढड़ो मथां लिखंदासीं ऐं ये यको बि अहिड़ी तरह जी। हाणे हे हुया सिंधी अल्फ़ाबेट जा अखर जेके असां विचा वारी सूरत या शिकिल में चेंज कयोसीं। हाणे हिन मां घणा अखर त विचा वारी सूरत में इस्तेमालु थींदा आहिनि। इन मां कुझु अहिड़ा अखर आहिनि उहे विचा वारी सूरत या आख़िरी सूरत माना ॿिन्ही में सेम इस्तेमालु थींदा आहिनि। जीअं अलफ़, हाणे अलफ़ विच वारी सूरत में बि ईअं इस्तेमालु थींदो आहे ऐं आख़िर वारी सूरत में बि ईअं इस्तेमालु थींदो आहे। ऐं हेॾां ॾिसो दाल दर दाल धोबी ही जेके बि आहिनि हे विच वारी सूरत में बि ईअं थींदा आहिनि ऐं आख़िर वारी सूरत में बि ईअं इस्तेमालु थींदा आहिनि। ऐं तुए तोतो ऐं ज़ुए ज़ालिम इहे बि विच वारी सूरत ऐं आख़िरी वारी सूरत में इस्तेमालु इन ई तरीक़े सां थींदा आहिनि। ऐं हेॾां अचो ऐं हेठां तक़रीबन हे जेके सूरतूं आहिनि सालम अखरनि जूं इहे जेको आहे त वाह वाढे खां अलावा साॻियूं सभु जो सभु विच वारी सूरत में ई इस्तेमालु थींदियूं आहिनि। बक़ाया जेके ॿिया असां ई छॾियासीं हाणे ई आख़िर वारी शिकिल में अलॻि सां लिखिबो आहे सही। हे विच वारी सूरत में असीं ईअं लिखंदा आहियूं। अॼु जे लाइ ही काफ़ी आहे। सिंध सलामत साथ सलामत। थैंक यू। अल्लाह हाफ़िज़।